जी नाज़रीन, रखण शहर खां अवां सां ख़बर शेयर करे आहियूं। अल्ताफ़ धारेजो जी रिपोर्ट मूजिब रखण लॻ शिकारपुर रतोदिरो इंडस हाईवे ते चांडिया बिरादरीअ में झेड़े दौरान महीनो अॻु क़तल थियल 3 ॼणनि जी वारसनि नवीद अहमद, सिराज अहमद ऐं रज़िया ख़ातून समेत औरतुनि पाक किताब खणी वासुल बस स्टॉप वटि शिकारपुर रतोदिरो इंडस हाईवे रोड सिम शाख बस स्टॉप वटि रुकावटूं रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त महीनो अॻु असांजे 3 ॼणनि बहार, जाड़ल ऐं ज़मीर खे क़तल कयो वियो हो। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। जवाबदार रोज़ानो असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि आला अख़्तारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जवाबदार सोगा करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट करे रहियो हो रखणनि खां अल्ताफ़ धारेजो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।